चाय संभालियो में तव्हां खे छा करणो आहे असांखे त टे पेयर्स घुर्जनि टे जोड़ा घुर्जनि असांखे उहे ज़ाल मुड़स जा जोड़ा भी थी था सघनि भेण भाउर बि थी सघनि भाउर थी सघनि था दोस्त थी सघनि था हिकिड़ी फैमिली मां ॿ माण्हू असांखे घुर्जनि हिकिड़ी फैमिलीअ मां असांखे ॿ माण्हू घुर्जनि चाय बैलेंस में असां तव्हांखे ॾींदासीं सोलर पैनल टपाल मेज़बान जे हिन सेगमेंट के स्टार्ट कंदासीं टे पेयर्स असां सिलेक्ट कया आहिनि चाय बैलेंस जे लाइ ओके जी टपाल मेज़बान अची चुकी आहे मुझे लाइ भी टपाल मेज़बान अची चुकी है वाह भाई सिंध जी शान टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाय टपाल मेज़बान असां सां गॾु है टे पेयर्स असां पंहिंजी पंहिंजी जगह ते आणे छॾिया आहिनि तव्हां खे छा करणो है अच्छा आपका पार्टनर वो है सामने तव्हां जो पार्टनर ही है ऐं तव्हां जो पार्टनर ही है हाणे करणो छा है जॾहिं मां चवंदुमि स्टार्ट आपको इस साइड जाना है ठीक है आपको इस साइड जाना है इन कप्स के ये तव्हां के खोलनो है कप्स आपको उठना है आपको कप को टच नहीं करना ठीक है हाँ कप्स के खोलनो है आपको सिर्फ इस केटल के साथ चाय निकालनी है सही है इन केटल से चाय कढ़नी है फुल भरनो है कप अंडरस्टूड स्टार्ट कयूं पंहिंजे सेगमेंट के जेको आहे टपाल मेज़बान जे तावन सां तो भाई ऑडियंस जो सुती पई है ताड़ी बजा त कयूं स्टार्ट टपाल मेज़बान 1 2 3 हिक मिनट जो टाइम है ऐं स्टार्ट टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमारो हर ठुक में समायल प्यार आशने जमारो टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमारो मेज़बानी असां जो मान आशने जितने कप भरे आपकी मर्जी है आशने जमालो फुल टपाल मेज़बान जल्दी रखी वापस मेज़बानी जल्दी सा आध मिनट गुजरी चुको है जल्दी 27 सेकंड सोनी बचाए जल्दी मुझे भेड़ी हरिया अरे 17 सेकंड 16 सेकंड 15 सेकंड शहर में टपाल मेज़बान 7 6 5 4 3 टपाल मेज़बान 2 टपाल मेज़बान 1 एंड हाँ हेॾो वारियूं भेणियूं हेॾां अची वञनि जेको जंहिंजो साइड आहे उहो हेॾां अची वञे ऐं हाणे काउंट कंदासीं त केतिरा कप्स तव्हां शिफ्ट कया आहिनि हिकिड़े मिंट जे अंदरि त हेॾां अची वेंदासीं ऐं ॾिसंदासीं त केरु खुश नसीब है जैसा गॾु टपाल मेज़बान जो वेंदो सोलर पैनल त हिन साइड अची वियासीं ही टपाल मेज़बान 1 टपाल मेज़बान 2 टपाल मेज़बान 3 टपाल मेज़बान 4 टपाल मेज़बान 5 कप तव्हां शिफ्ट कया आहिनि टपाल मेज़बान 1 2 3 4 5 ऐं 6 कप शिफ्ट कया आहिनि ऐं अधी ॾेईंदासीं 1 2 3 4 5 6 7 ऐं 8 कांग्रेचुलेशन मुबारक आ जाए बहुत मुबारक हो तमाम हटे चुका हो टपाल मेज़बान जो ही सेगमेंट जेको होयो चाय बैलेंस बाकी कंटेस्टेंट सा भी टपाल मेज़बान का स्पेशल गिफ्ट भी ना तो मेरी बहन आपका नाम शाजिया कहाँ से आई है टंडोला यार से तो कैसा लगा आज बहुत अच्छा जितनी तारीफ करो इतना कम जिए जश्नो जमालो जिए टपाल मेज़बान तो बहुत मुबारक थैंक यू वेरी मच भेण जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि सोलर पैनल वेंदो तव्हां सां गॾु सोलर पैनल थैंक यू वेरी मच थैंक यू टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो जश्ने जमालो